सिंध यूनाइटेड पार्टी की जानिब से गैस की गैर एलानिया लोड शेडिंग और कम प्रेशर के खिलाफ कोटमोटर चौक पर हाथों में बैनर्स उठाकर एहतजाजी मुजाहरा करके नारेबाजी की गई। असांजो एहतजाज ॿियों ॾींहुं आहे जेको गैस लोड शेडिंग के खिलाफ़ आहे। पूरी सिंध में इहा ही हालत लगी पई आहे गैस जी। नंढा ॿार सुबुह जो ईअं था वञनि, न नाश्तो था करे सघनि। स्कूल के टाइम ते गैस बंद लगो पिया, हालांकि वॾो करबला वारो मंज़र लगो पियो आहे। हथ रात लोड शेडिंग कयूं वेठा आहिनि, मथे ऑफिसर वेठा आहिनि, को भी एक्शन नथा खणनि। जिन ॻाल्हाए थो वञे रांदो माना चवंदा था मथों सॼे पाकिस्तान जो मसइलो आहे, सॼे पाकिस्तान जो भाउ मसइलो आहे, हिते गैस जो मसइलो हल कयो न। अलाए कहिड़े मुल्क में था रहूं। हिकिड़ो ई मुतालबो आहे त ख़ुदा शहरनि खे गैस ॾियो। हेड़े हिन महांगाई जे दौर में टियों चौथों महीनो आहे, गैस जी का शइ कोन्हे। हेड़े महांगाई जे दौर में 800 रुपया मण किलो काठियूं थी वियूं आहिनि ऐं उन खां पोइ 300 रुपया बाटको हिकिड़ो काठियो थी वियो आहे, छेणनि जो थी वियो आहे। ऐं उन खां पोइ ग़रीब माण्हू वञे त वञे काॾे। सुबुह जो नंढा ॿार जेके आहिनि उहे स्कूल नथा वञी सघनि, सिर्फ़ु नाश्ते जे करे तमामु घणी जेको आहे सो बहिरान आहे गैस जो। असां इहो ई आला हवालदारनि खां मुतालबो आहे, हिकिड़ो ई असांजो मुतालबो आहे त ख़ुदा शहर में गैस जी फराहमी खे यकीनी बणायो वञे ऐं शहरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿियो ॾींहुं मुसलसल SUP एहतजाज थी करे गैस जे मसइलनि ते, जेको असांखे गैस बि नथो मिली सघे। जेके असांजा मासूम ॿार जेके पौधे ते उहे ॾाढा तकलीफ़ में आहिनि। हिते असांजे काठियुनि वठी माण्हू जी चेल भरी पई आहे, मज़दूरियूं ओतिरियूं आहिनि। जेको असां सिंध हुकूमत खे इहा ई अपील था कयूं त असांखे फौरन गैस ॾिनो वञे, न त SUP पार्टी सॼे सिंध में एहतजाज जो दायरो वधाए छॾी। ॿियों ॾींहुं असांजो एहतजाज जारी रहंदो। नंढड़ा ॿार स्कूल नथा वञनि, तंहिं करे सॼी सिंध में असां हीअ हड़ताल बुख हड़ताल आहे। ऐं असां जेको बि हुकूमतनि जे तरफ़ां, जेको बि गैस वारनि जे तरफ़ां जेकी भी लोड शेडिंग आहे, महिरबानी करे लोड शेडिंग ख़त्म करे गैस बहाल कंदा। उनका मजीद कहना था कि गैस इंतजामिया की जानिब से अगर ये बुनियादी मसला हल न हो सका तो हम एहतजाज का दायरा वसी करेंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदात कोट।